I am also thankful to Allah sir. I am highly thankful and grateful to our President, Honorable Mr. Assistant Governor, Mr. Abdul Qadir Mehmood and honorary yes, ADC Director Mr. Mahmood Ibrahim Suro and representative of ABC. नाम बाबर अली है और मैं इस टाइम असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथेलो और उसके साथ साथ एडिशनल डिप्टी कमिश्नर कोटनी के प्राइस सर अंजाम दे रहा हूँ और मैं आई हैव ज्वाइंड दिस गैदरिंग एज रिप्रेजेंटेटिव ऑफ द डिप्टी कमिश्नर कोटनी हु रिग्रेटेबली कुड नॉट ज्वाइन टुडे। तो सबसे पहले तो मैं शुक्रिया अदा करूँगा सर का कि उन्होंने हमें यहाँ पे इन्वाइट किया और बार और बेंच का यकीन चोली दामन का साथ होता है और इंतज़ामिया भी उसी सिलसिले की एक कड़ी होती है। हम तीनों लोगों की फलाह और उनके लिए काम कर रहे होते हैं। चंद इन्होंने वकील साहब ने चंद गुजारिशात रखी थी जो DC साहब तक पहुँचानी है, वो मैं ज़रूर स्कीम्स में लाइब्रेरी हमें बता दी गई थी, ADP स्कीम चल रही है लाइब्रेरी की, वो मैं विज़िट भी करता हूँ और DC साहब को भी उसके बारे में रिपोर्ट ब्रीफ करेंगे। अगर टेक्निकल या इंजीनियर की तरफ से कोई इसमें डिले आ रहा है तो उसको बिल फॉर हल करवाएंगे। उसके अलावा जो पानी या दीगर मसाइल उन्होंने बताए हैं वो इंशाल्लाह उस पर काम करेंगे, जितना हमसे हो सका है, जितना हमारी कैपेसिटी में हुआ तो उस पर हम मैक्सिमम हद तक काम करेंगे। थैंक यू सो मच। मुझे इस चीज़ों का कमजोरी रही है, मुझे एमएसटी में बुलाए उन्होंने नाला करते ही याद करना कंहिंजा नाला वठी कंहिंजा नाला वठी कॾहिं कॾहिं पंहिंजो नालो थी वेंदो आहे। अब्दुल क़दीर साहिब जो पंहिंजो चवण मुंहिंजे लाइ माज़रत सभु आया महिमाननि खे थी सघे घुरायो उन महिरबानी तव्हांजी दावत क़बूल कईसीं ख़ासि मक़सद सां त अचिजे अहिड़ो को कमु कजे जंहिंसां पब्लिक जो ऐं मीटिंगनि खां अलावा बि जेके स्टाफ ऐं पुलिस वारा या जेके सां अचनि था घटि में घटि पंहिंजाइप जो अहसासु थिए का शइ थी आहे ऐं बाक़ी शइ रस्ते में आहे उहा पंध में आहे उहा पंहिंजे पंहिंजी मां तहे दिलि सां तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं बोर्ड जे कंसर्न सां SSP ऐं DC जे लाइ एडिशन रखी वई। मां चुको महिमान बि आहिनि असांजे शहर जा पंहिंजा बि आहिनि मेज़बान बि आहिनि फैमिली सां तालुक रखंदा ऐं विजनरी माण्हू आहिनि जेके ॻाल्हि खे रियलाइज़ करे सम्झंदासीं ऐं रिस्पॉन्स ॾींदा। हिकु माण्हू पंहिंजे टाइम खे रिटायरमेंट जे क़रीब हूंदा आहिनि या बेज़ारी अमल वठी का ॿुधी छॾियो दरख़्वास्त जी प्रोसेस में पर मुंहिंजी हुजत ऐं उमेद इहा रही आहे मां जिथे पियो अलाह साईं मुंहिंजो मान तव्हां दोस्त सलाह रखियो आहे जेका हुजत कई आहे कुझु प्रोसेस में ईंदी आहे कुझु मटिलाइज़ थींदी आहे कुझु वरी फ़ाइदो कयो कुझु हुनजी मजबूरी हूंदियूं कुझु अहिड़ियूं हूंदियूं जेके रिकॉर्ड ते न हूंदियूं कुझु वरी ॻाल्हि ॻोल्हण में का शिकत थिए थी हिननि वटि एतिरियूं फटी पोइ एतिरा अंग एतिरा मुतालबा आहिनि जो कॾहिं कॾहिं चवंदा साईं घर वञूं था ताला मोगल को एतिरा खपा हूंदा आहिनि छोकी मुंहिंजे मूंखे जे मुनासिब सां इंतिहाई मौतमाना गुज़ारिश हुई पंहिंजे DC साहब खे त उहो DC साहब सां डिस्कस भली करे पर AC मीरपुर माथुर जी हैसियत सां विथ फुल फोर्स कंसंट्रेशन एंड सिंपथी में पेश करे ऐं कुझु कुझु पंहिंजे व्याप वठी सिर्फ़ु ॻाल्हि करण सां सिर्फ़ु केस पेश करण सां रिप्रेजेंटेशन करण सां मक़सदु कोन थींदो हल अर्जेंट बेसिस ते जेकर हिन में असांखे हिन बिल्डिंग
के 5 वाटर कूलर जेकॾहिं मिलनि त DCAC ले मसइलो कोन्हे। इनजो सबबु तव्हांखे ॿुधायां, ख़ुदा जे मुग़ल जे ख़ज़ाने ते विहारियो आहे, ख़ुदा जे मुग़ल जे ख़ज़ाने ते विहारियो आहे, जंहिंजो को हिसाबु कोन्हे, केरु पुछण वारो कोन्हे। जेकॾहिं पंहिंजी ते अचनि त राति जो बिल्डिंग थिए ऐं सुबुह जो नमाज़ पढ़ण में ऐं ॿियूं काफ़ी शयूं थी थियूं। उनजो मिसाल ॾियां, सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट में दावा में केस अॼु में कायदे आज़म साहब जो केस आयो, उन प्लाट ते इशू हुयो सही ही काफ़ी टाइम खां मुस्लमान जी मस्जिद आहे, हुननि चयो त न ही हिते मंदरु आहे। कायदे आज़म साहब कंसल्टेशन पंहिंजे क्लाइंट खे कायदे इशारे में चयो त AC मुख्तियार का DC ताज़ा ठहियल आहे, जंहिंजी DC त दूर वेंदा आहे, बाक़ी AC साढ़े नाल है तो मुख्तियार का कोल है। उन्हें चयो त बाबा जी या मस्जिद रात में ठहे तो सुबह साढ़े 7 साल हो गया सुबह सही सावन का ठहरा के सोचे थे ये नहीं चाहिए है पुरानी रहनी है उन्हें दिया। उन्हें मस्जिद जो नालो उन्हें नाले सही है रात में ठही पंजाबी में मुबारक सुबह के टाइम ते गाल बोल कर कायदे साहब टाइम वठी आयो AC मुख्तियार का लाइन ते वठी रात के टाइम ते मटीरियल जो वो कारो ॾिसो बिल्डिंग ठहण खां पोइ मस्जिद ठहण खां पोइ छा दूं वारियूं काठियूं एतिरियूं वारियूं सॼी मस्जिद में निशान दूहनि जा बरसाति जा टुटा लॻ रहियूं पटा लॻ रहियूं। जज साहब कमिश्नर अपॉइंट कयो ऐं कमिश्नर अपॉइंट कयो सिविल जज खे या असिस्टेंट कमिश्नर खे चयो त मुख्तियार का असिस्ट कंदा ज़मीन जी माप पैमाए जे हिसाब सां जॾहिं उहे आया कि असां ठहिराई असांजे कहिड़ा हाल में कीअं ठही आहे हिकु ॾींहुं राति में मस्जिद ठही नालो बची वो केस में पूरा कटियो त लॻे कोन थो बिल्डिंग मां त हीअ बस मुस्लमान मसइला नहीं है, काफ़ी सालों खां लॻे पई। तो गुज़ारिश इहा आहे त सिर्फ़ु केस प्लेस न कबो प्लीड न कबो पर फुल फोर्स असांखे रिज़ल्ट खपे ऐं हिन हफ़्ते में अगरि 5 वाटर कूलर या 6 वाटर कूलर असांजे बिल्डिंग में बिल्कुलु लॻण घुरिजे ऐं थे त असांजे अचण जो मक़सदु हुजे। ॿी गुज़ारिश आहे त जे ॿियनि इलाइक़नि में तव्हां बिल्डिंग या ॾिनी आहे लेबरी उहा फंक्शनल थियण में थोरो टाइम बचे थो हफ़्तो या ॿ हफ़्ता त हिननि ग़रीबनि कहिड़ो रोको बाबा असां पंहिंजनि सां उहे जेको करे सघूं था जीअं माउ पंहिंजे औलाद सां पंहिंजे वॾनि सां माउ पंहिंजे वॾनि सां कंदी आहे ॿार वरी पंहिंजे माउ सां या पीउ सां उहो उन मामे खे चयो मामा भेण खे चयो न असां पंहिंजे AC ईअं था सघूं त पंहिंजे वॾे हीअं चए जे चोली दामन खे चयो थी त चोली वठे साईं सेशन जे हिसाब सां चयो आहे पर उन ॿार खे सभिनी मोहबत दोस्तनि महिरबानी कई आहे। मुझे मान गुंजाइश इहा आहे त ठेकेदार काम खे वठी करे सुपरवाइज़र मुक़ररु कयो 2 हफ़्तनि में 3 हफ़्तनि में 6 हफ़्तनि में मां सम्झो 4 त घणनि में 3 हफ़्तनि में फैलाए थी वञे फंक्शनल थी वञे त जेका ॿार जी बिल्डिंग करण वारी आहे असांखे हिकिड़ो वाया मीडिया हिकिड़ो ऑप्शन ॿुधी ॾिठो जेसिताईं असांजी प्रोसेस बिल्डिंग में अचे स्कीम मंज़ूर थिए वरी प्रोसेस में अचण खां पोइ वरी PC बंदि ठहे वरी हुन खां पोइ सवा केसिताईं कटे त घटि में हीअं गर्मी जेका तमामु गर्मी पई आहे जेका चवनि था शायदि वरी पाकिस्तान में हिन साल शदीद बारिश गर्मी खां पोइ बारिश जो अमल ॿुधाइनि था एतिरी शदीद गर्मी कोन्हे शायदि हिन लाइ 52-55 के टच कयो जे न त 50 हूंदो फील्स ताईं 54-54 उन जॻह ते बिल्डिंग में ख़ुदा न खासा को मामलो थी अचे जो रिक्वायरमेंट मुनासिब इहो आहे घर खे वठी आहे बिल्डिंग खे वञे सेम्पथी ग्राउंड हिकु ताईं ज़बान में न एक ज़बान में नेचुरल ज़बान में न माण्हू कंट्रोल कयो वेरीफाई कयो वो भई अर्जेंट नीड आहे राति जो मस्जिद ठही सघे थी हफ़्ते में बिल्डिंग इन हिसाब सां फर्टिलाइज़ ॿियनि अचनि थी डिपार्टमेंट में 1000 हंधा पिया बाथरूम फर्टिलाइज़ थी वञे कम जे हिसाब फर्नीचर गार्डन ॾेई छॾियो उगड़े जे ख़ज़ाने में कहिड़ी कमी आहे जेकॾहिं पती थी असां तव्हां सां गॾु आहियूं असांजो मान वधी अचे अदा लेबर जूं ठहंदियूं आहिनि जेकॾहिं पढ़ियल शऊर ऐं ज़हन असां DCAC खे चऊं था मां पंहिंजे दोस्त सां गुज़ारिश कंदुसि जिन्हनि पंहिंजा अहिड़ा किताब जेको सां रिटायर थी वियो आहे काफ़ी लेबर न आहे कुझु तव्हां खणी अचो कुझु DC खां वठो था मोकिलियो था त लेबर जूं किताब असांखे ॾियो या भला न त माल ऐं सिस्टम जे हिसाब सां जेको कनेक्शन ॾेई छॾियो कुझु टीमूं DC ईंदियूं हिकु थी असांखे भेजो सम्झंदा भेण जो अमल थी वेंदो ताकी माउ लॻे पढ़ियल माण्हू केस लाइ खपे जेका लिस्ट थी वञे डिस्कशन में का ॻाल्हि अचे उहो बहितर आहे इनशाला हुनजी गुज़ारिश आहे हिन इशू खे बि सेक्रेटरी न बल्कि मैंडेटरी प्रायोरिटी ते ॾिठो वञे त असांजो मान बाक़ी जेको रहियो टैक्स इशू इन जे लाइ कुझु फंड्स आहिनि या न आहिनि मुंहिंजी पर्सनल केस में हिसाब न ॿुधाए केस करे मां पुछंदोमांसि पाण ॿुधाएसि जेकॾहिं किथे कंहिं कंपनी में कंहिं डिपार्टमेंट में पब्लिक
खैर में अचे थी तो ये आसान कम है पब्लिक सॼो ॾींहुं हिते वेठी आहे मिट्टी धूल में ऐं वरी बारिश पवे पोइ त हलणु ॾाढो मुश्किल ऐं वाह मुनासिब इहो थींदो जेकॾहिं हिनखे महिरबानी करे उन लाइन में थो वञे कमु शुरू कराए वक़्तु थींदो वञे 20-25 मिंट पर घटि में असांजो मान थिए त नज़र अचे थो ॾिठो आहे पोइ जेकॾहिं 100 फुट में जेकॾहिं 70 फुट जा बाक़ी 3 हला मालिक असांखे ॿिए ॾींहुं मुश्किल थी लॻे त बाक़ी थियो सामान लाइ करे वठो बहितर बाक़ी जेका दोस्तनि जी मूंसां जेका हुजत आहे त मां 24 कलाक जा दरवाज़ा ॾींहं जो खोले वेठो आहियां चेंबर में कोर्ट में बाक़ी राति जो ख़ुशी कंदा जीअं दोस्त अची वेंदी आहे त मां जेको बि साम्हूं अचां उन्हनि रिस्पॉन्स कयो जेको बि टाइम बचे थो जंहिं हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में कोई शिकायत जेको साम्हूं वञी रिस्पॉन्स वठो ॿी ख़ुशी जी ख़बर इहा त मां नादरा वारे खे केस निकिरी आहे नादरा वारे मुंहिंजी क़बूल कई अॼु ऐं सुभाणे मूं वटि नादरा जी वैन जेका आहे उहा कोटपुर सेंटर में पहुची वई आहे 9 बजे खां 3:30 बजे टाइम आहे जे वक़्तु साहब हिकिड़ा जंहिंमें फैमिली जा स्टाफ मेंबर्स जा जजेस जा या जेके केदी पार्टी जा जेका शराबी काफ़ी आहिनि सुभाणे 9 बजे खां 3:30 बजे गाॾी मौजूदु आहे उते अप्रोच कयो ख़ुदा करे तव्हां पैसा जो निकाल कयो या वेट कयो या डॉक्टर नथो लॻे असां पंहिंजे घर में करायो आहे जेकॾहिं 200-250 थी विया त मुंहिंजी कोशिशि आहे त हर महीने या हर हफ़्ते असांखे मिलंदी अवेलेबल उहा मुस्तक़िल थी वई पोइ जनरलाइज़ थी वास्ते असां समय रखूं फिलहाल उन्हनि चयो असां जॾहिं 150 लोगनि पर डे शुरू थी था त पोइ इहा गाॾी असां लाइ फीज़ेबल आहे लॻंदी कास्ट एतिरी आहे इन खां ड्राप जो कोई शइ असां मैनेज करे सघूं ॿियो लीगल रूल्स जे हिसाब सां हिच ॿुधाई रिस्ट्रिक्शन असीं तव्हांजी कोर्ट में पास 2.5 किलोमीटर आहे जॾहिं 12 खां 15 किलोमीटर खां मथे असां कोशिशि कंदा आहियूं त ॻोठ में बिल्डिंग न ठाहे सघूं बस केस में असां फैमिली स्टाफ परेशान आहे परेशान ॾियूं था हाणे तव्हां ते आहे त तव्हांखे रन कराइण लाइ तयारु आहे जाता है कुझु दोस्त अप्रोच करण खां पोइ मां करे आयो आहियां 3 अक्टूबर मां पहुची आहियां पर मुंहिंजो ख़्यालु आहे जेके अॼु के घटि बि थियनि था अवां पंहिंजा शनाख़ती कार्ड खोले वरी ज़रूरु थी कजो पंहिंजे घर वारनि जा बचनि जा ॿाहिरि जा बैंक जा जेकॾहिं 20 एक्सपायरी आहे स्मार्ट कार्ड ठाराए ॿियो कार्ड ठाराए छा थींदो महीने में खां पोइ तव्हांजो लाइसेंस का परमिशन का दाख़िला न थिए पोइ तव्हांजी तव्हांजो एक्सपायर थी वियो हाणे कोशिशि चेक कंदव त बहितर अलाह ताला असांजो मान रहिजी वेंदो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी इनशाह ताला साथ सलामत रहियो बाक़ी जेके कम असां गॾियल आहिनि पर हिकु ॻाल्हि आहे